हड़ई गजेड़ा, हड़ई गजेड़ा साई हड़ई गजेड़ा, गजेड़ा साई हड़ई गजेड़ा, हड़ई गजेड़ा साई हड़ई गजेड़ा। छिम 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 छिक छिक छिम छिम छिक छिक। सेठ एतिरो बि पाण खे न छिको जे छिजी पए त पोइ केरु ॻंढींदुई। मार का खुदा जी पवंदी हुजे, तुझो बूथ मुंहिंजो हाँ फाड़ींदो हुजे। अरे मां तुंहिंजो हाँ फाड़ण न सदको वञाए, मां तोखे हिन दिलि में विहारण लाइ आयो आहियां। मुंहिंजे मुहांडे का तुंहिंजी भेण हुजे छा जो तूं मूंखे पंहिंजी दिलि में जाइ ॾींदा हुजी। माई ॻाल्हाए ख़्याल सां, सेठ सफ़ा उफट ठहियो आहे, हिनजी का बि भेण वग़ैरह नाहे। नाहे त मां छा करां, खणी मूंखे ई पंहिंजी भेण सम्झे। हाँ तूं भली भेण भेण कर, पर मां तोखे पंहिंजी भेण कतई न सम्झंदुसि। तूं भली पई भेण भेण कर, छा थींदो? मां अंदर में तोते आशिक़ आं, तुंहिंजी हुस्न जो मुंहिंजे अंदर में आखेरो ठहियल आहे। इहो त मुंहुं में लॻंदो हुजे, अंदर छो चवंदो हुजी? बागड़ियाणी इहा ॻाल्हि त सोराना सची कई अथई। सेठ तुंहिंजो सचो आशिक़ आहे, बाक़ी हाणे जे लॻे पी थो दिया ॿी ॻाल्हि आहे। अरे भली तूं हिन बागड़ियाणी जो साथ ॾे, आख़िर में तव्हां ॿई भेण भाउ जो आहियो। सेठ भेण हूंदी पंहिंजे भाउ जी। मां कंहिंजी भेण हुजां न हुजां, उनमें तव्हांजो छा वेंदा हुजे? वञी धूड़ पा, असांजो छा? हाणे इजाज़त ॾे त मां वेंदी हुजां। इजाज़त थई मुंहिंजा बबूब साईं, सदको वञाए। हाय हाय सेठ ओ सेठ, माई हली वई, मोटिया अख पटू। छा चई? मीरल काश इहा वञण वारी इजाज़त शादी खां पोइ वठे हा। मीरल तूं चोड़े केॾो न सुठो थी वञे हा। सेठ साहब दुनिया जो वाहिद माण्हू तूं आहे जेको बेइज्जती खे चुप नथो भाई। अरे ख़बर आहे, अरे हल बकवास थो करे, हल। चाचा हाणे ॾिस मां ॿ ॾींहंनि में वॾो नालो कमाईंदुसि। छो छोरा वात सां वण पटीने छा? न चाचा भली टोकू कर चाचा, पर हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु ईंदो मुंहिंजा रोज़ अख़बारनि में फोटू हूंदा। अच्छा यानी के रोज़ तूं बुथ सां बुहारो ॾींदे। ओ चाचा पहिरियां ॻाल्हि त ॿुध, जवाब त पोइ ॾे न, बेइज्जती कयो विचो ई। अरे जवाब अथई दुकान खां, जिते दिलि चवई वञूं ते कमा। चाचा दुकान खां जवाब पियो ॾीं या मूंसां निकाह हलंदे 3 चकर तलाक पियो ॾीं? मां दुकान जे जवाब जी ॻाल्हि नथो कयां, मां चवां थो चाचा मुंहिंजा ॻाल्हि ॿुध पोइ जवाब ॾे। अरे पोइ ईअं चओ न, मां सम्झमि त को दुकान खां छोरो जवाब थो ॾे पियो अलाए छा। निकितो निभागो मुंहिंजे घाटे मां। चाचा मां निभाग न पर बुंडेल हां। अरे अब्बा ॻाल्हि त साॻी थी न, थी त 60 न, जंहिंजो 23 तेरी 60। चाचा उहे 23 आहिनि, बुंडेल न आहिनि। ओ इहा ॻाल्हि सही आहे त बुंडेल न आहिनि, भला निभाग जो नालो बुंडेल रखूं, इहा ॻाल्हि त सही आहे न। चाचा घणो पीड़ी नथी हाणे मूंखे का बि चई।